सिंध असैम्बली में सेनेटरी सीट ते चूंड लाइ पोलिंग जारी। पोलिंग शाम 6 वॻे ताईं बिना वक़फ़े जे जारी रहंदी। सिंध असैम्बली जे पान खे पोलिंग स्टेशन जो दर्जो ॾिनो पियो। सिंध असैम्बली जे 168 मेंबरनि मां 161 मेंबर वोट ॾियण जे अहल करार। इवाद में पीपल्स पार्टी जे मेंबरनि जो अंग 116 ऐं MQM पाकिस्तान जा 36 मेंबर वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। पीपल्स पार्टी जे वकार मेहदी ऐं MQM जे निगत मिर्ज़ा विच में मुक़ाबलो। तहरीक इंसाफ जमात इस्लामी सेनेट इलेक्शन जे बाइकॉट जो ऐलान करे चुकियूं। सेनेट जी सीट पीपल्स पार्टी जे सेनेटर ताज हैदर जे लाॾाणे सबब ख़ाली थी हुई। भारत के मौजूदा कदमनि सां ख़िते में अमन सलामती के ख़तरा आहिनि। पाकिस्तान सलामती काउंसिल जे हंगामी मुशावराती इजलास में पहलगाम वाक़े बाबति भारती इल्ज़ाम सख़्ती सां रद्द करे छॾिया। पाकिस्तान जे मुस्तक़िल अखबार आसिम इफ्तिखार इजलास बाद मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे चयो त 7 साल गुज़रण बावजूद कश्मीर जो मसइलो अञा ताईं हल नाहे थियो। ॻाल्हियूं मसइले जो हल जो वाहिद रस्तो आहे। पाकिस्तान पंहिंजी ख़ुदमुख्तियारी ऐं इलाक़ाई सालमियत जे दिफ़ा लाइ तयारु आहे। गडियल क़ौमत पाक भारत छिकताण घटाइण लाइ सालसी जी आछ करे छॾी। गडियल क़ौमत जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस चमड़ा आहे त पाकिस्तान ऐं भारत विच में छिकताण तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते आहे। ॿिन्ही मुल्कनि खे पैगाम ॾिनो आहे त कंहिं बि मसइले जो फ़ौजी हल को हल नाहे हूंदो। गडियल क़ौमत जो इदारो छिकताण घटाइण वारनि कोशिशुनि जी हिमायत ऐं मदद लाइ तयारु आहे। शहरनि खे निशानो बणाइण क़बूलण जो नाहे। हमलावरनि खे इंसाफ़ जे कटहरे में आणणु घुर्जे। जंग जो सबब बणजंदड़ टकराव वारी सूरतहाल खां पासो कयो वञे। भारत जो बलूचिस्तान में वॾी दहशतगर्दी जो मंसूबो वाइको इंटेलिजेंस ज़रियनि मौसूल। राह बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पंहिंजी प्रॉक्सीज़ खे सरगर्म करे छॾियो। राह गवादर कोयटा ऐं खुस्तार में दहशतगर्दी जो मंसूबो जोड़ियो। BLA फितनाल ख़्वारिश ऐं ग़ैर क़ानूनी अफ़गाननि खे दहशतगर्दी जूं हिदायतूं ॾिनियूं। राह कारवाइनि लाइ दहशतगर्दनि खे अफ़गानिस्तान मां लाॻापियल इलाइक़नि में उमाणियो। पाकिस्तान जी ख़ुदमुख्तियारी यान जाफ़राफिया सालमियत के चैलेंज कयो वियो त भरपूर जवाब ॾिनो पवंदो। दुश्मननि जा नापाक इरादा मिटी में मिलाए छॾींदासीं। सिपा सलार जनरल आसिम मुनीर जो दुश्मननि खे वाज़े पैगाम। GHQ में नेशनल सिक्योरिटी वर्कशॉप खे ख़िताब कंदे आर्मी चीफ चयो त पाकिस्तान ख़िते में अमन जो ख़्वाहिशमंद आहे, पर जेकॾहिं पाकिस्तान जी ख़ुदमुख्तियारी इलाक़ाई सालमियत जी भनकड़ी कई वई त पाकिस्तान पंहिंजे क़ौमी वक़ार ऐं अवाम जी फलाह लाइ पूरी क़ुवत सां जवाब ॾींदो। हथियारबंद फ़ौज ऐं क़ानून लागू कंदड़ इदारा मुल्की अवाम जी मुकमल हिमायत सां दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग चोटियूं पिया अचनि। ईरानी पढ़ी वज़ीर अब्बास इराक़ची जूं सदर वज़ीर आज़म ऐं नायब वज़ीर आज़म सां धारदार मुलाक़ातूं। भारत जे ग़ैज़े में वारनि मुक़दमनि ऐं बयाननि ते ॻणतीअ जो इज़हार। मुलाक़ातनि में पाक ईरान लाॻापा मज़बूत बणाइण ऐं वापार दफ़नाई तोड़े राब्तनि जे शोबनि में सहकार वधाइण ते इतफ़ाक़। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त भारत जे क़दमनि सां इलाक़ाई अमन इस्तेहकाम खे ख़तरो आहे। मुलाक़ात में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरानी शहर में धमाके जे नतीजे में क़ीमती जान जे ज़ाया थियण ते ताज़ियत जो इज़हार कयो। शहबाज शरीफ़ चयो त पाकिस्तान समूरी सूरतहाल में ज़िम्मेवारी खां कम वरितो आहे। भारत जो पाणी खे हथियार तौर इस्तेमाल करणु क़बूलण जो नाहे। सिंध दास मुआहिदे खे हिकु तरफ़ो मुअतल नथो करे सघिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में पीपल्स पार्टी जे वफ़द जी मुलाक़ात। मुल्की सियासी सूरतहाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं।
वफ़द में वॾो वज़ीर मादली शाह, सीनियर सूबाई वज़ीर शज़िले नामेमर, बलूचिस्तान जो वॾो वज़ीर सरफराज बुगटी ऐं ॿिया शामिल। पीपल्स पार्टी वफ़द पारां भारतीय जंगी जुनून आॾो वफ़ाक़ी हुकूमत जे कोशिशुनि जी वाखाण, हाणोकी सूरतहाल ऐं हुकूमत जी सिफ़ारती कोशिशुनि जी बि वाखाण। पीपल्स पार्टी वफ़द चयो त पीपल्स पार्टी समेत समूरियूं पार्टियूं मुल्की दिफ़ा लाइ मुतहिदा आहिनि, मुल्की दिफ़ा लाइ क़ौम पाक फ़ौज सां गॾु आहे। ऐं बाड़े भरिसां रामती जे कचे वारे इलाइक़े में झेड़ो हिकु ॾोहारी मारिजी वियो, ॿ ॼणा ज़ख़्मी। शहरी भुट्टा बिरादरी जी ॿिनि में लंदड़ तकरार ॿीहर भड़कियो थियो। ॻोठ नंढो भुट्टो में घर ते हथियारबंदनि जो हमिलो कयो पियो। फायरिंग जी ॾे वठ में शर बिरादरी जो शाहिन शर मारिजी पियो, ॿ ॼणा ज़ख़्मी। पुलिस जो चमड़ा आहे त मारिजी वियल शाहिन शर मथां 10 खां मथे केस दाख़िल आहिनि। कुझु महीना शहीद थियल 3 पुलिस एहलकारनि जे क़त्ल में मुलविस हो।